जमात सब गॾिजी फौज पाकिस्तान जे सियासतदाननि सां गॾिजी इंशाअल्लाह उन दहशतगर्दी खे निस्तकाबू कंदासूं ऐं उन खे मुंहिंजो ॾींदासूं हुजे दहशतगर्द रसियो जा पते को दहशतगर्द रसियो इंशाअल्लाह असीं सभई गॾिजी हिन मुल्क में दहशतगर्दी जो ख़ात्मो आणींदासीं मुर्शिद जी सनद अॼु तव्हांजो मुर्शिद बगदाद जे रूहानी नज़रनि सां आशिक़न खे असां ग़ुलामनि खे पंहिंजे निगाहों सां ॾिसे पियो मथां सुभाणे करे हदीस कुदसी आहे यतकर्रब इलैया अब्दी बिन नवाफिल फकुन्तु समिअ अल्लज़ी यस्मअ बिही वकुन्तु बसर अल्लज़ी युबसिर बिही वकुन्तु यद अल्लती यब्तिश बिहा फरमाए था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह मूंखे फरमायो मेराज जी रात हबीब जॾहिं बंदो तकरुब हासिल करे थो मुंहिंजो नफ़लनि पढ़ण सां नफ़ली इबादत कंदा वञो बाबा वो एतिरो करीब थिए थो जो आऊं हुनजा कन थींदो पवां आऊं हुनजा हथ थी पवंदो जंहिंसां वठे थो जे हस्ती जूं अखियूं ख़ुदि ख़ुदा हुजे तो बगदाद मां वांगे बाबा छो कोन ॾिसंदो जे हस्ती जा कन ख़ुदि ख़ुदा हुजे उहो छो न असांजी पुकार ॿुधंदो हर मददगार शेख अब्दुल कादिर जीलानी हर मदद जे हस्ती जा हथ ख़ुदा हुजे वो हथ छो न खणनि सननि जो ॿुधनि वेठो तारे का वॾी ॻाल्हि कोन्हे उन हथ खे कमाल ख़ुदा जी ज़ात अता कयो आहे सुभान अल्लाह 5 सालनि जो थिए थो वालिद गिरामी हज़रत मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह जॾहिं वठी था वञनि मकतब में मुसलमानों ॿुधो अव्हांखे वास्तो वञणु खपे ख़ुदा जो त अहले सुन्नत वल जमाअत जे मदरसनि में पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियारियो छो त बिना इल्म जे तव्हां दुनिया में कंहिं बि तरक़ी न कई आहे न करे सघंदो दुनियावी तालीम बि हुजे त दीनी तालीम जो हासिल करणु फर्ज़ आहे त फर्ज़ जी तालीम खे अवलियत ॾियो ॿी तालीम उन सां गॾोगॾु रखो ठीकु आहे ईरान में दस्तगीर जे जॾहिं 5 सालनि जो आहे वठी आयो आहे शागिर्द करे मदरसे में नंढड़ा गोॾड़ा भञी उस्ताद जे अॻियां को सुहिणो दस्तगीर में उस्तादनि जो अदब कंदा वञो माउ पीउ जो अदब कंदा वञो न्याणियुनि जो अदब कंदा वञो औलाद ते शफ़क़त कंदा वञो वॾे जो हया कंदा वञो अहिड़े इल्म जो अदब कयो सैयदनि सादातनि पीरनि जो हया कयो छो त हया खां सवाइ ईमान मुकमिल कोन्हे जॾहिं नंढड़ा गोॾड़ा भञी अची उस्ताद जे अॻियां वेहे थो उस्ताद चवे थो त क़िबला पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अब्दुल कादिर जीलानी ख़ामोश है वरी उस्ताद चवे थो क़िबला पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुहिणो दस्तगीर ख़ामोश है वरी चवे थो क़िबला पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सैयदना अब्दुल कादिर जीलानी हथ मथे अर्ज़ु करे थो उस्ताद बेअदबी न थिए त अर्ज़ु करियां दुआ नालो चओ न ॻाल्हि मुर्शिद करीम जी अचे चओ चएसि बिस्मिल्लाह रहमान रहीम खां पहिरीं आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम 5 सालनि जो बचिड़ो आहे सुभान अल्लाह 5 सालनि जो बचिड़ो आहे पर आहे कहिड़ो उहो ॿुधो हाणे साईं मौलवी साहिब जो साईं पढ़ो अऊज़ु बिल्लाह पढ़ी थो पर कहिड़ो ॿुधनि पियूं उहे बि ॿुधनि इहे असांजा मुस्लमान बि ॿुधनि पंहिंजनि बच्चनि जी तरबियत करियो त दुनिया में कामयाब ईंदो जॾहिं सोने दस्तगीर पढ़णु शुरू कयो आहे त 18 सिपारा यादि हाफ़िज़ करे पढ़ी ॿुधाए थो आउं पुछंदो घुरां आलमनि सगोरनि खां हथ ॿधी अदब जा तव्हांखे मौलवी अब्दुर्रहीम पढ़ायो हूंदो साईं इमरान अली शाह पढ़ायो हूंदो अब्बास कादरी पढ़ायो हूंदो अलामा साहब पढ़ायो हूंदो हाउर साईं दस्तगीर बि कंहिं पढ़ायो सुभान अल्लाह
पंजनि सालनि जो आहे, अरिड़हां पारा पियो पढ़े। कंहिं पढ़ायो आहे, जवाब अचे थो। उस्ताद हंधि कयो, साईं अॻिते पढ़ो, जे अॻिते मूं पढ़ियो कोन्हे। जे अॻिते कोन पढ़ियो, ही किथे पढ़ियो? जे ही आओ पंहिंजे मां जीजल जे पेट पाक जे अंदरि मूं अरिड़हां पारा पढ़िया। साईं उते कीअं पढ़ियो? कि मुंहिंजी मां जॾहिं तहजुद जी निमाज़ में उथंदी हुई, तहजुद जी निमाज़ में 18 पारा पढ़ंदी हुई। मूं पंहिंजे मां जे पेट पाक मुंहिंजा 18 पारा यादि कया। ऐं असांजा हाफ़िज़ दारुल में थियनि था, पर अलाह वारा हाफ़िज़ मां जे पेटनि में थियनि था। चवंदा हिकिड़ो हाफ़िज़ 10 ॼणो बछड़ाईंदो जेको मदरसे पढ़णु हुजे, भला मां जे पेट जो हाफ़िज़ छा बछड़ाईंदो? भला उन खे छॾियो। मौला अली मुस्लिम शाह हिकिड़े रिगे में पेर विझी ॿिए में विझंदो त क़ुरान पढ़ी ईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿुधायो त इहो हाफ़िज़ केतिरा बछड़ाईंदो? हा कोन था चवां, मुंहिंजे फरमान अली मुताबिक़ थो चवां। मुंहिंजा अंदाज़ मुंहिंजे गौर फिक्र करियो। बेटा साहब जो भले जायूं मारूं सदियूं सालिहन, महशर जे मैदान में तिनी ॾाज मिलनि, ॿियनि वीचारनि ओजागा अजाया। इन्हनि माण्हुनि खे सलाम आहे जेके राति जो उथी ख़ुदा जी बंदगी करे जॾहिं 18 पारा पढ़ंदियूं हुयूं, पोइ सलाम इन्हनि जे बचनि खे आहे जेके मां जे पेटा 18 पारा पढ़ियूं। ऐं रुगो अकेलो कोन आयो मुंहिंजो सोनो दस्तगीर, 1100 वली उन रात बागदाद में ॼावा हुआ, 1100 छोकिरा ऐं 1100 छोकरनि सां गॾु मुंहिंजो दस्तगीर ॼाओ ऐं उहे 1100 वली कामिल हुआ। सम्झो था मुंहिंजा दोस्तो? तव्हीं उन पीर जा मुरीद आहियो, असीं उन पीर जा मुरीद आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन पीर जे मुरीदी में सभु को अचे थो। ॾिसो, पंजतन पाक खां बाद में, इमामनि सरवरनि खां बाद में जेकॾहिं का हस्ती दुनिया में यादि कई वञे थी त उहो तुंहिंजो मुंहिंजो पीर दस्तगीर आहे जो को। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन महफ़िल में मुंहिंजा प्यारा प्यारा नक्शबंदी बि शामिल आहिनि। न सिर्फ़ शामिल, पर नक्शबंदी सिलसिले जा धणी बि वेठा आहिनि, चिश्ती में वेठा आहिनि, सोहरवर्दी में वेठा आहिनि, कादरी में वेठा आहिनि। बाबा असांजो कंहिंसां झगड़ो न आहे, असीं सभिनी तरीक़तनि जो एहतराम करियूं था, सभिनी मज़हबनि जो एहतराम करियूं था। हालांकि असीं त इंसानियत जी ज़ात जो एहतराम करियूं था। जेको इंसान जी इज़त न करे, जेकॾहिं सूफ़िया इकराम जी ॻाल्हियूं कंदुसि त तव्हांजो दिमाग़ चर्च चढ़ी वेंदो। क़ुरान में आहे त रब पाक चवंदो त मूं इंसान जी सूरत मूं पंहिंजी सूरत ते ख़लक़ी आहे। पुछो, रब त बेमिसल आहे, रब त बेमिसल आहे, छो त मूं पंहिंजी सूरत ते ख़लक़ी आहे। पंहिंजे ॻाल्हि खे पाण छेड़ियूं कोन था। अॼुकल्ह सूफ़ी थियण लाइ माण्हू मांदा आहिनि, कम ॻाल्हाइनि था। महिरबानी करे हाणे ॿी ॻाल्हि ॿुधो त सोनो अब्दुल कादिर जीलानी तव्हांजो असांजो मुर्शिद एॾो क़ाबिल बचियो, जे 12 सालनि जा ॿुॾनि बेड़ा तरिया, जे मुर्दा उथारिया, जे दीन खे जीआरियो, जेको मां जे पेटा क़ुरान पढ़ियो, जेको कदमी हाज़ ही अला रखबत कुल वली अल्लाह जे चवण वारो थियो, जेको चवे थो त मुरीदी ला तख़फ वाशिन फ़इनी अज़ूमुन क़ातिल इंदिल क़िताल। ऐं मुंहिंजा मुरीद न घबरा, तुंहिंजे दुश्मन खे क़तल करण वारो अब्दुल कादिर जीलानी बगदाद में मुबारक अथव कादरी फ़कीरो, ख़ुदा जो कसम आहे। त अहिड़ो पंहिंजो मुर्शिद हूंदो जेको चवंदो मुरीद न घबरा, पर शर्त इहो त मुरीद हुजे, मरीज़ न हुजे। मुरीद नारो में दोज़ख वठ, मालिक वठ, हुज़ूर दस्तगीर था वञनि पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी। कहना दे ख़बर
तो के रजिस्टर में ले रहा जिन सभी दोस्त खे नाला है शाबला मु अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद को ने नालो लिखियल आहे अरे अबा ही जेके लाज़िम आखे ॻाल्हि पे इहे कोन मिलिया आहिनि ॾिसो पीरान पीर दस्तगीर सोरो मस्जिद में लेटो पियो आहे निंड में ख़्वाब में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अचनि रहे अब्दुल कादिर उथी वाइज़ फरमा आप तो करे यार सुन ला आप अजमी है यार हिते वॾा फ़लसफ़ी वॾा फसीउल लिसान आहिनि फसीउल बयान आउं जेका ॻाल्हाए नथो सघां त महबूब करीम था फरमाए रहे अब्दुल कादिर पंहिंजो वात खोल छा खोल वात खोल वात खोले महबूब अलैहिस्सलाम 7 पिकूं मुबारक लुआब दहन गौस पाक जो वात क्यों रिवाज कर पीरान पीर दस्तगीर ज़ोहर की नमाज जे वक़्तु वाइस थो करे वाइस करे तो पाण पीरान पीर दस्तगीर फरमाए थो त मूं वाइस कयो पे महबूब ने दुआ सां अञा थोरो मूंखे अञा वटि दिलि में लॻो पिए त अञा वारा कीअं ॻाल्हाया थींदो आहे न फितरी ॻाल्हि आहे अञा एतिरो पाण सोचूं घर में मौला कायनात अली मुश्किल शाह इल्म जा दरवाज़ा अचनि पिया जाग में और नबी से ख्वाब में हजरत अली जाग में आयो तो अब्दुल कादिर वात खोले तो मौला कायनात अली मुश्किल कुशा अलैहिस्सलाम 6 पिकूं पे प्यारे से मार्फत जूं पिकूं रजे याली महबूबन करीम अलैहिस्सलाम जिन तो 7 प्यारे तव्हां हिकिड़ी पिक घटि प्यारी इन करे जो महबूबन गमो जो दर्जो घटि आहे महबूब जे एहतराम में आऊं जेको त हिकिड़ी पिक घटि प्यारी आहे अब जेको मदनी सरकार जे मुंहुं मुबारक जूं पिकूं पीए ऐं कायनात जे वलीअ जे सरदार मौला अली मुश्किल कुशा जूं पिकूं पीए छो न पीरनि जो पगदार थिए ही फैज़ त हैदरी आहे फैज़ त पंजतनी आहे फैज़ त पंजतनी आहे फैज़ त हैदरी आहे कोन्हे आहे उन अब्दुल कादिर जीलानी जा तव्हां मुरीद आहियो उन अब्दुल कादिर जीलानी जो वरी इहो बि फरमान अथव त बेनमाज़ी खे मुस्लमान जे कब्रस्तान में दफ़न न करियो यादि रखो कादरी फ़क़ीर आहियो त पोइ इहा बि ॻाल्हि ॿुधो जॾहिं उहो गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हा साईं पधार आसिफ गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं वञे थो दौलत जे दारो में मालिक खे चयो तुंहिंजे ख़बर तुंहिंजे रजिस्टर में मुंहिंजे मुरीद जो नालो आहे हाणे मुरीद अर्ज़ थो करे त या गौस पाक मुंहिंजे हिन रजिस्टर में तुंहिंजे कंहिं बि मुरीद जो नालो कोन्हे अरे गौस आज़म जो मुरीद त दोज़ख में वेंदो ई कोन मौलवी फतवा लॻाए छॾियो महबूब जो उम्मती त दोज़ख में वेंदो ई कोन पंजतन खे मञण वारो त दोज़ख में वेंदो ई कोन सहाबनि खे मञण वारो औलियान खे मञण वारो दोज़ख में वेंदो ई आहे ऐं सिफ़ात में ओथरे तव्हां कयो न ख़ुदा जी ज़ात सिफ़ात में जेको ॿिए खे शरीक कंदो उहो ई दोज़ख में वेंदो आउं चंद ॻाल्हियूं तव्हांखे तलक़ीन जे तौर चवां थो त हाणे महिरबानी करे तव्हां 3 सालनि खां स्टेज ते मोहन करे वेंदा आहियो तकलीफ़ ॾींदा आहियो पर पंहिंजी ज़िंदगीअ में इनकलाब पैदा करियो हिकु त 5 वक़्त नमाज़ मां हिमायत करो महबूब अलैहिस्सलाम जी सुन्नत सां पंहिंजे चहिरे खे सिंगारे ॾाढी रखो ऐं रमज़ान शरीफ़ जो एहतराम बि करियो रोज़ा रखो साहिब निसाब आहियो त ज़कात अदा करियो साहिब इस्तिताअत आहियो त हज बि करियो क़ुरान जी तिलावत बि करियो ज़िक्र फ़िक्र बि करियो ग़रीबनि मिस्कीननि ते रहम जो शफ़क़त जो हथ रखो हिंदू हुजे चाहे मुस्लमान हुजे उन्हनि जे मथां रहम जो हथ रखो यादि रखो वॾे जो अदब करियो नंढे जो हया ते शफ़क़त करियो ख़ासि करे पंहिंजनि औरतुनि जी अलामा इक़बाल लिखे त जेकॾहिं
सिंधी ॿुधायो जेकॾहिं आउं मुस्लमान न हुजां हा ऐं पोइ क़ुर पढ़ण हा त चवां त हीउ कंहिं औरत जो लिखियलु आहे। छो त क़ुर में वधि जेको औरतुनि जे हक़नि जे बारे में ताक़ीद आई आहे। औरतुनि जे हक़नि जे बारे में पर यादि रखो घर जा माण्हू वेठा आहिनि बाबा साईं गिरनार सभिनी आलमनि खे पीरनि खे इन ॻाल्हि खे थोरो हाईलाइट करे हलायो। अल्लाह साईं क़ुर पाक जे अंदरि जेको माण्हू मरी थो वञे उनजी मिल्कियत जॾहिं बचे थी कर्ज़ लाइण खां पोइ जेका बचे थी उन में हिसो उनजे घरवारी जो बि रखियो आहे, उनजे पुटनि जो बि रखियो आहे, उनजी न्याणियुनि जो बि रखियो आहे ऐं ॿियनि जो बि रखियो आहे। पुटु आहे त पोइ ॿियनि जो कोन्हे, पुटु आहे त पोइ पुटु न्याणियूं घरवारी आहे ईअं न सही। पर थल में केतिरा मदरसा पिया हलनि, केतिरा मदरसा थल में हलनि पिया जेके दारुल उलूम जे नाले सां ऐं खनो खणनि त बाबा टकूं भरिजो वञनि धप जो भले न खणनि जो केॾा ते मदरसे में वञे। पर आउं कसम थो ॾियां मदरसनि वारनि खे छा तव्हां पंहिंजे औरतुनि खे तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे मिल्कियत मां हिसो ॾिनो आहे? असांजी रीत को आहे साईं, असांजी रीत को आहे। अरे बाबा धीअ खे ॾियो न मिल्कियत मां हिसो साईं इहे बाते मगर असांजी रीत को आहे। अरे ज़ाल खे हिसो ॾियो न साईं असांजी रीत को आहे। हिकिड़ी आहे शरीयत ते हलण घुरिजे या रीत ते करे के ॾियो त दिल का कुफुर टूटा नहीं कलमा पढ़ा तो क्या हुआ। दिल का कुफुर टूटा नहीं कलमा पढ़ा तो क्या हुआ। अरे मुसलमान तो धीरे मदरसा खोले सर्फ नाब फलसफो उसूल मंतक सब कुछ बनाएजो पर पंहिंजे न्याणी खे मालूम तो रखी मिल्कियत का, पंहिंजी घरवारी खे मालूम तो रखी। खुदा जो वास्तो अथव मुसलमानों जेकॾहिं अव्हां जी मिल्कियत हुजे त उन में न्याणी जो हक़ अदा करियो, उनजे पंहिंजे घरवारी जो हक़ अदा करियो। त पोइ आलिम भयो, पोइ मौलवी भयो, पोइ मुफ़्ती भयो, न त मुफ़्त जा माल खाइण वारा मुफ़्ती आहियो, इल्म वारा मुफ़्ती कोन आहियो। सम्झी वियो? अॼु इन खां पोइ लागू करे छॾियो। अॼु हिकिड़ी पकी नियत करे वञनि बिडाल वारा त इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासूं हाओ, तालियूं रखंदासूं हाओ, क़ुरान पढ़ंदासूं, रोज़ा रखंदासूं, हज ज़कातूं सभु अदा कंदासूं, कूड़ न ॻाल्हाईंदासूं, हथ चोको था मथे खणो सभु, कूड़ कोन ॻाल्हाईंदासूं, ज़ुल्म कोन कंदासूं, हराम न खाईंदासूं, नशो न कंदासूं, के ग़रीब जो के अमीर जो के न्याणी जो हक़ न खाईंदासूं। या अल्लाह या अल्लाह हिदायत तुंहिंजे हथ में आहे, फिर ताज़े हथ में न कर बोली। वाइदो है लज रब करीब को रखेगा ऐं जे मुड़ुस हूंदा त वाइदे जी लज बि रखंदा, मुड़ुस हूंदो त वाइदे जी लज बि रखंदो। हा बाबा अवां ते तनक़ीद थी यार हाणे साईं जेके हथ मथे खणी आहिनि ॾाढी कीअं थियो अब जीअं कूड़ियो था लॻी छॾ जीअं कूड़ियो था पोइ अॻे चवंदो आहे त कूड़नि में 7 शयूं खपंदियूं, सेफ्टी खपे, ब्लेड खपे, आरसी खपे, कैंची खपे, पाणी खपे, साबुण खपे, ब्रूश खपे, 8 वरी वक़्तु खपे अधु कलाक खण खड़ा ऐं ॿिए ॾींहुं वरी ॾिसो सॻोरी ॿार निकिरी वेंदी कल्ह जी पार न कर वञे त हाणे अहिड़े मुसीबत में रोज़ खण खड़ा कढा महबूब जी सुनत रखी छॾियो। सम्झो था महबूब जी सुनत हर सुनत हिकु आरो पटको बंदि हुयो न कि मुला बाहि थी आहे मोली बाहि थी आहे फन शियो थी वियो आहे कारो पटको। अरे ख़ुदा जा बंदा ऐं तोखे 10 हदीसूं पेश करिया हुजूर जिन जूं ॻाल्हियूं तूं बेशक अच्छी बात एतिराज़ असांखे कोन्हे, साई बद एतिराज़ कोन्हे, कथई करण जी बद एतिराज़ कोन्हे, पर जे तूं एतिराज़ कंदे कारी ॾे त आउं हर अॻु जे बारे में तुंहिंजो मूंखे हदीस पेश कर। अगरि सचो आई त हिकिड़ी हदीस पेश कर, अच्छे पक्के के बारे में हदीस पेश कर, अच्छे लिबास के बारे में कर सकी तो अच्छे पक्के के बारे में तो कर सकी, साए पक्के के बारे में तो कर सकी। हदीसूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ कारे पक्के के बारे में मूं 6 ही किताबुनि पिया 14 में रिश्ते जो खणी हीअं खणी करे हिकिड़ी हदीस को ॾेरा जो मुरीद थी वियुसि हिकिड़ो ॻाढ़ो बंदि जो
पर इहो कानून पके वारी लेबर लाइ न आहे, मुस्लमान लाइ। पके वारी लेबर हमेशह कानून बनदी आहे, जो तपेदार जा कागज़ काढे खणंदा आहियो। तंहिंकरे अमीर खतरे वारी शइ खे इहो वरी ॿधी सघो था, असांखे कहिड़नि खे इतराज़ कोन्हे, पर असीं कानून ॿधूं था, असांखे एतिराज़ था करियूं माना नबी जी सुन्नत था चथर था करे। निकाह निकिरी वियो मुफ्ती वेठा पुछी ॾिसो, महबूब जी सुन्नत आहे जेको चथर करे, उन जो इनकार करे त ज़ाल हुनजे निकाह निकिरी वई। हाणे जेको बचाइण चाहे थो कारे पट करे न किरे, पर हुजे ई कट पोइ हाणे असांजे मथां कारो पटो साईं ठीकु आहे। ऐं इहे कुझु नसीहतूं हुयूं तव्हांखे, ॻाल्हियूं त घणियूं थियूं आहिनि, मई राति काफ़ी थी वई आहे। ऐं महिरबानी कया सुठियूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधायूं आहिनि, पंहिंजे मुख़्तसर ॿुधायूं औरतुनि जे हक़नि जी अव्हांखे पालत हुजे, ग़रीबनि जे हक़नि जी पालत हुजे, जानवरनि जे हक़नि जी पालत हुजे, ॿिन्ही ॿारनि जे हक़नि जी पालत हुजे। ऐं यादि रखो, इस्लाम आहे त पाण मुस्लमान आहियूं, पाकिस्तान आहे त पाण पाकिस्तानी आहियूं। अल्लाह से इस्लाम खे ता क़यामत रखे, पाकिस्तान खे ता क़यामत रखे। अच्छा, ये मदरसा पंचतनी फैज़ मौसम समाती से हुंदल शाह कोट लखनऊ उनकी तरफा आयो ॿुधाईंदा। आख़िर में हिकिड़ी नंढी ॻाल्हि आहे, असहाब कहफ़ उन सां गॾु हिकिड़ो कुतो हलियो, बाबा कुते खे न का ॾाढ़ी, न को फटको, न को नमाज़, न को रोज़ो, न को हज, न को ज़कात, न को ज़िक्र, न को फिक्र। कुतो कुतो आहे। कुतो वारो भाग वारो सजदे खां बची वियो, विज़ू खां बची वियो, हज खां बची वियो, रोज़नि खां बची वियो, हर ॻाल्हि खां बची वियो, जन्नती थी वियो। छाजे करे थी वियो? आयत जो आख़िरी मफ़हूम वकूनू मअस-सादिक़ीन, ईमान वारो अल्लाह गॾिजो, सचनि सां गॾिजी वञो। इहो कुतो वञी असहाब कहफ़ सां गॾियो, सचनि सां अल्लाह खे हुनखे बख़्श करे छॾियो। आओ चवंदो, या अल्लाह मुंहिंजी झोली त अमलनि खां ख़ाली आहे, मूंखे इन असहाब कहफ़ जे कुते जे सदके ॾियो। ऐं पंजतनि जे दर जो कुतो आहियां, मूंखे असांजे मुरीदनि, मौत कदनि, हिमायतनि, दोस्तनि सभिनी जा सभी रख अॼु माफ़ कुते जेतिरी इज़त असांखे बख़्शींदा असांजा कहिड़ा पाल ख़ुदा जे खां कहिड़ो अमल असीं जताईंदासीं। नमाज़ पढ़ी, ॾाढ़ी रखी, हज कया, बाबा हिकिड़ी अखि जे सां ॾिसी वियो, या ख़ुदा जी नेमत खे मिली अजुर आहे, इन जो बदिलो ॾेई सघंदो। अल्लाह साईं जो असांखे उन नेमतूं बरकतूं ॾिए। आख़िर में पंजतनि जे शान शेर ॿुधायो, पंजतनि पाक जे शान में शेर, शेर माना बैत। अली खे मञे कहिड़ो त मञे, अली जे मञण वारा आहिनि, अली जे मञण वारा त नारो में ॿुधिजे। असांजा अहिड़ा मुस्लमान आहिनि जेके अली जे नाले ॿुधण सां बसि अहिड़ा था थियूं वञनि जो पाण सम्झी वञो। पर आऊं इन हिंदू औरत खे उनजे शाइरी ते सलाम थो करे। हुनजी ॿिए ॻाल्हि न, देवी रूप कुमारी, कहिड़ी आहे? देवी रूप कुमारी पंजतनि पाक जे शान में, मौला अली जे शान में हिकिड़ो शेर चयो आहे, मुस्लमाननि खे माफ़ कराए छॾियसि। अॼु जेको छोर
अब जेको अॼु वॾी ॻाल्हि के काफ़िला पंध आया कहिड़ी क़यादत में आया यूशोर खां आसिमाबाद खां हलियो पिपरे खां हलियो ऐं ॿियनि शहरनि खां जितां आया जेके मुरीद गॾु थिया उन काफ़िले वारनि खे आउं 7 दफ़ा सलाम पेश करियां थो जो जीलानी जमायत हुजण जो सबूत ॾिनो आहे। आख़िरी ॻाल्हि कयां ऐं वरी इहे जेके आया आहिनि से जंहिंजी अॻुवाणी में आया अब ॿुधिजो गौर सां कहिड़ी महिनत न ॾियाजे खलीफ़ो मीर खान नोड़ी वलद हाजी गोराम नोड़ी ऐं ॻोठ वारा उहे 5 काफ़िलो आसिमाबाद में आयो खलीफ़ो अली हसन नोड़ी वलद हाजी अयूब नोड़ी ऐं ॻोठ वारा इहो 5 काफ़िलो आयो खलीफ़ो जलाल नोड़ी वलद हाजी मीर नोड़ी इहे बि जेके आया 5 हवा नोड़ी त मारे विया समय जे सुमरे राजड़ नाले जो नालो कोन अचे वो आज नहीं था खलीफ़ो सुलेमान नोड़ी ॻोठ आसिमाबाद ॻोठ गुलदार फकीर खलीफ़ो गुलदार फकीर ॻोठ इस्माइल कुमार खलीफ़ो मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी वाह सोलंकी हुआ ॻोठ इस्माइल कुमार जा खलीफ़ो अरबाब अली कादरी ॻोठ अब्दुल्ला नोड़ी का ॿिया नाला आहिनि मोहम्मद समाज यूनुस मुजाहिद अल्ताफ़ उमरानी गुल मोहम्मद मुगल रजब अली उमरानी शाहनवाज उमरानी शफ़क़त उमरानी जावेद उमरानी दोस्त मोहम्मद उमरानी रज़ाक अली कुमार इमाम बख्श उमरानी ढोरनारो फरीद अहमद सुमरो इस्माइल सुमरो रोशन सुमरो दुल्लर सुमरो अर्जन महेश्वरी वाणियो अरे वाणिया तो मारे से वो 5 आयो छोर खां जीलानी काफ़िले अब थोड़ा महेश्वरी आपने हिंदू औरत जो बैठ से बुलाया गया मुर्तजा हूँ निसार मुर्तजा हूँ पंजतन से प्यार करती हूँ तो पंजतन का चढ़ने वाला बुधन कुमारी जो अकीदो न रखना हराम सूअर जे जन्नत में वञे जन्नत तो आहे ही पंजतन जी वेंदी आहे या पंजतन जी आहे या पंजतन जे मञण वारनि जी आहे यदि निसार मुर्तजा हूँ पंजतन से प्यार करती हूँ फिजा जिस पर न आए उस चमन को प्यार करती हूँ अकीदा मजहब इंसानियत में कब जरूरी है मैं हिंदू हूँ मगर एक बुत शिकन से प्यार करती हूँ व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला खातमिन नबी इतनी सलाम